जन्नत वारो रस्तो। अॼु मुंहिंजे तकरीर जो इहो ई मौज़ू आहे त जन्नत ताईं पहुचण वारो रस्तो कहिड़ो आहे। छो त अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त मां तव्हां ॾे उहो दीन खणी आयो आहियां जंहिंमें ॾींहुं त ॾींहुं आहे पर राति बि ॾींहुं। छो त हलण वारो जेकॾहिं कोशिशि कंदो त आसानी सां पंहिंजे मंज़िल मक़सूद ते पहुची। छो त हर सफ़र ते वञण वारो पंहिंजे मंज़िल मक़सूद जो जा त हुनखे इल्मु हूंदो आहे, जा त कंहिं सही इल्म वारे खां पुछंदो। जेकॾहिं इल्मु न हूंदुसि ऐं सही इल्म वारे खां बि न पुछंदो, उनखे बि पतो न हूंदो त हू मंज़िल ताईं न पहुचंदो ऐं रस्ते ते ई भिटकी पवंदो। त दुनिया में असां वॾी होशियारी सां चालाकी सां पंहिंजे रस्ते जी नॉलेज हासिलु कंदा आहियूं, मगर ही हेॾी सारी जन्नत दुनिया में असां प्लाट वठंदा आहियूं, उहो 200 गज़नि जे लाइ बि केतिरी असां महिनत कंदा आहियूं, मगर ही एतिरी यानी हुकूमत मिलंदी जो अल्लाह जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए थो जेको कम में कम जन्नती आहे उनखे बि एतिरी हुकूमत मिलंदी का जीअं वॾी का सुल्तनत। छो त उन में खीर जी नदी वहंदी, माखीअ जी नदी वहंदी ऐं शराबन तहूरा जी नदी वहंदी, जंहिंमें खीर माखी शरबत शराबन तहूरा जी नदी वहे, नदियूं आहिनि त उहो को नंढो मुल्क त न हूंदो न। उन में छा उन जूं महलातियूं हूंदियूं, संगमरमर जूं महलातियूं, मुश्क अंबर जो गारो हूंदो जेको जंहिंखां कोहनि ते जेको हुनजी सिर्फ़ु ख़ुशबू हूंदी, जंहिंजे रहण वारियूं उनखे उहे औरतूं ॾिनियूं वेंदियूं जेके अल्लाह ताला चए थो लम यतमिसहुन्न इंसुन क़बलहुम वला जान, जंहिंखे न कॾहिं इंसान चुयो आहे न कंहिं जिन। कअन्नहुनल याक़ूत वल मरजान, जीअं त याक़ूत ऐं मरजान आहिनि, जीअं त ॼण ढकियल आना आहिनि, कंहिं बि उन्हनि खे हथु न लाथो आहे। अल्लाह जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए थो उन जे रुॻो पिंडलीअ तां पर्दो हटी वञे त दुनिया रोचंदी, उन में उहा ख़ुशबू हूंदी जेकॾहिं कंहिं जाइ ते ज़मीन ते लह त पूरी ज़मीन ख़ुशबू थी। उहे वूरियूं जेके इंसान जे निकाह में आहिनि, जेके ढकियल आहिनि, जेके रखियूं वियूं आहिनि, जेके रोज़ानो पंहिंजे घोटनि जी दुआ थियूं घुरनि त असां उन्हनि सां मिलूं, उहा जन्नत का मज़ाक कोन्हे का, ऐं उन जे लाइ असांखे ज़रे बराबरि बि कोशिशि कोन्हे। ऐं उहा काथो मिलंदी, जा त अल्लाह जे कलाम मोहम्मद जा मिलंदी, जा त मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे फ़रमान मां मिलंदी। असांखे क़ुर ते बि इत्माद करिणो पवंदो त मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे फ़रमान ते बि इत्माद करिणो पवंदो। छो त इन्हनि खां वधीक ॿियो को ॾसण वारो अमानतदार आहे ई कोन दुनिया में। जेकॾहिं दलील क़ुर जो अचे थो अखियुनि ते, जेकॾहिं दलील मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो अचे थो अखियुनि ते, उन ते चूचरा नाहे करिणी, अखियुनि ते रखिणो आहे, मना सदक न करिणो आहे। हाणे असां क़ुर खां पुछूं था, अल्लाह ताला इंसान सां मोहबत करे थो, अल्लाह ताला इंसान खे गाइड लाइन ॾिए थो ऐं हक़ीक़ी रस्तो ॿुधाए थो त ही आज़ा सिराते मुस्तक़ीम मुंहिंजो रस्तो आहे। अल्लाह कहिड़ो रस्तो आहे? अल्लाह ताला चए थो हिन रस्ते तां हलंदो त कॾहिं बि भिटकंदव न।